बाबू ॾिस। इशारो न दे, ये गाल कर। इहो जेको बगैर दाढ़ीअ जे अचे पियो न, इन चाचा जी बेइज्जती कई हुई। मखणा, ये मुंडी किथां जी आ? ही असांजो पंहिंजो आ। ऐसा भली आहे। कॾहिं आयो आहीं? 2 ॾींहं पहिरियां पहुतो आहियां। अकेलो आयो आहीं या पूरे लॾे सां गॾु? अदा तूं पंहिंजे लाइ संग थो ताड़ी छा? पुछण में ॿियो कहिड़ो? अरे यार ॿुधायो ई कोन। सिर्फ अब्बो ऐं मां। हाणे हल, तूं जो कमु कोन थियो। अरे यार ख्याल त कर। हाणे हल हल, अॻियां थी हल। चपल ॾिसी पियो न? हा, ॾिसां पियो त हद खां वधीक बदतमीज़ आहिनि। हिननि खे तमीज़ सेखारणी पवंदी। रबू, जेकॾहिं तूं ऐं मां ईअं मिलंदा रहियासीं न त बदनाम थियण में देरि न लॻंदी। ॿियो किथे मिलूं राणी? तुंहिंजा भाउर तोखे ॻोठ में छॾनि ई कोन था। कंहिं बहाने मुंहिंजे घर अच, उते मिलूं। चरिया, जेकॾहिं मां तुंहिंजे घर ईंदसि न, उन ॾींहं ते मुंहिंजा भाइर मूंखे ऐं तोखे बंदूक आणी छॾींदा। राणी, भाइर एॾा ज़ालिम छो हूंदा आहिनि? रबू, तूं हाणे जल्दी वञ, भाॼी ॾिसी वरितो आहे। शायद तव्हांजी मुलाकात पूरी न थी। ईअं छो नथी चए त तुंहिंजी ॿार पूरी कोन थी, लूण हणण वारी? पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो अथमि, अञा बि नथी मञी। छा ॾिठई? हाँ, छा ॾिठो तो? कूड़ उहे हण भाॼई जेके हज़म थियनि। तौबा तौबा मुंहिंजा अल्लाह, तौबा तौबा। अॼुकल्ह जी छोरियूं आहिनि ज़ारी आहिनि ज़ारी। त ॾिस मुंहुं ते कीअं थी मञे। भाॼे ख़ुदा खे मन, हाणे मथे में सूर न विझ। वञ वञ पंहिंजो कमु कर ऐं मूंखे बि पंहिंजो कमु करण ॾे। हाँ, ये छोरे खे तूं वरी हिते घुराई, ईअं न? अलाह कंदो त इहा ज़ुबान ई सड़ंदई जिसां कूड़ थी ॻाल्हाई। मुंहिंजी ज़ुबान सड़े या पेरनि में फलूकड़ा पवनि। पर अॼु तुंहिंजे भाइरनि खे चई तुंहिंजूं टंगूं भञरा, जेकॾहिं तोखे खट भेड़ो न कनि न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे, जन्नत, सम्झी? जवानीअ में असां बि इश्क कयो यार, पर ईअं बदनामी कॾहिं न थी। जेकॾहिं ईअं अनाड़ियुनि जी इश्क कंदो रहंदे त तोखे पातरनि खां सवाइ कुझु बि नसीब कोन थींदो। फ़क़ीर, पोइ सलाह ॾे त छा कयां? हिन फ़क़ीर खां के फंद सिख ऐं हिन दरवेश खां दुआ वठ बाबा, तॾहिं तोखे इश्क में कामयाबी मिलंदी। फ़क़ीर ख़बर, सवाइ ख़बरुनि जे सेखारियूं त कुझु बि कोन थो। रबू, बाबा कुझु खीसे खे ढिलो कर त ही दरवेश तोखे इश्क जा नवां तरीक़ा सेखारे, जीअं तूं महबूब सां मुलाक़ात करे सघीं, न त जवानी में फना जी फूक थी विधे। फ़क़ीर, इहो त मां बि ॾिसां थो,
वलीदाद वारा तमाम डिंगा आहिनि। हिकु चकर सुकी मार ॾिनी अथो। बे चक्कर उन्हनि जे हथ अची वे न त रिंडीअ जी सथ खमी विञाए छॾींदई। इन ई करे तकड़ न कर बाबा, हिन दरवेश खां सलाह वठ। फ़कीर पोइ सलाह ॾे त छा कयां? महबूब जी घिटीअ मां गुज़रण ते बि पाबंदी लॻल आहे। पहिरियों पंहिंजे धण मां हिकिड़ो छेलड़ो काहे ॾे, दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। उन खां पोइ तोखे अहिड़ी सलाह ॾींदुसि जो वञी थिया ख़ैर, सम्झे थो न? ठीकु आहे ख़बर फ़कीर, मां सोचां। तो भी इश्क न करे, सदाए आशिक़ थो, बाक़ी हिन दरवेश खे ख़ैर ॾियण में ॾिजी थो। अच्छा मुझे घर में गए मुझे घर में गया दिया तो मामा ने खाई दी तो बनी मानी करें। बिरल जी मां अम्मा वारनि सां मिलण वञा? न ओॾां वञण जी का बि ज़रूरत कोन्हे का। तोखे जंहिंसां मिलणो आहे न नियापो करे हिते घुराइनि। ओॾां वञण में छा थींदो? हिते ई हेॾो घर आहे, सॼो ॾींहुं माउ खे घुराए वेही कचहरी करेसि, तोखे केरु बि कोन रोकींदो। बाक़ी छप्पन में वञण लाज़मी आहे तुंहिंजे लाइ, है न? अम्मा त ईंदी पर अब्बा ऐं चाचा वारा त हिते कोन ईंदा न। ठीकु आहे, तोखे जॾहिं वञिणो हुजे न त भाॼाई खे साण वठी वञजां। उनखे गॾु वठी वञणु लाज़मी आहे। बाक़ी अकेली वेंदीअ त ठहंदीअ, मां तोसां गॾु हलंदसि, चक त कान हणंदी सही। भाॼाई तूं ई सम्झाईंसि। तव्हां कावड़ न कयो, मां कान थी वञा। तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी मूं जे आॾो इहो बूथ सुॼाए न वेंदी करे। अख ॾेखारियो अथीसि, थोरी बि ढिर ॾिनई न या काठे मथां चढ़ंदई। भाॼाई जे नाराज़ थींदी न त पंहिंजे लाइ नफ़रत विहारींदी, नफ़रत। हा दा ज़ाल उहा जेका मुड़ुस जी हा में हा मिलायो अचे। मूंखे ॾिस जीअं आउं वलीदाद जी जी में जी मिलायो अचां। ऐं काल्ह आई आहे, बूथ सुॼायो थी वते, अॻिते त अलाए छा कंदी। भाई तव्हांजे दुश्मननि त मट भञी छॾिया, हाणे तूं बि हथ हथ ते रखी ईअं चुप करे न वे। हा करे ॾेखारेसि जन्नत खे, करे ॾेखारेसि त ख़बर पएसि त फागुल बि कंहिंखां घटि न आहे। ज़रूर अदी ज़रूर कंदसि, पर ज़िद में न। माई हाणे इहे वेहां शादियूं ख़ुशियूं इहे भली ज़िद में थियनि, पर दुश्मनी न। दुश्मनीअ खां रब बचाए। तूं दरवेशाणी आहीं, दुआ कर छोकिरे लाइ को सुठो संग मिले, पोइ मां बि तोखे काज करे ॾेखारींदसि। हाणे कयई न कम वारी ॻाल्हि, मां दरवेशाणी फ़कीरियाणी आहियां, मां दुआ कयां थी पई। पर हाणे ॻाल्हि ॿुध भागुल, तूं भी बस करे न वे, कुझु थोरो हीअं सॻो सोर संग खोड़। तूं अदा जे छोकिरे लाइ वलीदाद वारनि जे घरां संग कराए ॾींदीअ? माई मां मिसकीन ज़ाइफ़ा, मुंहिंजी कहिड़ी मजाल जो मां वटां विच में संग कराईंदी। तोखे वात घुरी मिठाई मिलंदी, तूं रुगो जन्नत जे कननि ताईं ॻाल्हि पहुचाए ॾे। बाक़ी कम मुंहिंजो आहे। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, वात घुरी थी मिठाई मिले पई,
ठीक है आदि भागुल ठीक है मां इहा गाल जन्नत जे कनन ताईं पहुंचाया थी पई पर गाल बुधो पांजे ज़बान तो फिर जाए न हा कान फिरंदस ही मुंहिंजी सींद आहे चङो फ़क़ीराणी दुआ कजाए अड़ीअ दी फ़क़ीराणीअ खे कहिड़ी ताक़त वारो मुंहिंजो रब वेठो आहे पाण ई सणाई कंदो मां हाणे हलाए थी अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग चइबो त तूं ज़मीन आबाद करण थो चाहीं जी रहिस जेकॾहिं को टुकड़ो ॾींदो तव्हांजी भलाई थींदी हींअर 1-2 एकड़ ख़ाली पिया आहिनि जिन में माल लाइ गाहु कंदासीं तूं ईअं कर जो पीरल सां गॾिजी उन में भाईचारो कर पीरल सां छो मां को वासिंग नांग आहियां जो तोखे दंगे विझंदुसि ठीकु आहे रहिस त पोइ सुबुह जो साजर अची पीरल सां हथ हमराई कराइजां हा रहिस पहुची वेंदुसि पीरल निंदण को हथ अची वियो अथई कम में पियो कोई जांस ख़बर हिकड़ी गाल चवाए जे सलाह दिल सां ॾे त रुगो सलाह कोन ॾींदो साईं पर दरवेश आहियां दिल सां दुआ बि कंदो साईं सावण जे छोकिरे जो शौक़ु आहे त मां शादी कयां त वलीदाद जी भेण सां कयां माई भागुल मूंखे इन्हे जी मिठाई बासी आहे त रुगो इन्हे संगा बंदीअ जी ॻाल्हि जन्नत जे कननि ताईं पहुचायां हाणे मूंखे तूं सलाह ॾे त मूंखे छा करणु खपे भागन भरी जहिड़ो वलीदाद ॾिंगो तहिड़ी संदसि माई किथे ईअं न थिए त तूं रिश्ते जी ॻाल्हि करें ऐं हो खखर वांगुरु चिंबड़ी पवनि इहो ई त भउ भागन भरीअ खे मारे थो जंहिंजे करे तोसां सलाह कई थमे जेकॾहिं हिन फ़क़ीर खां सलाह वरिती अथी त पोइ इन कम मां ई हथ कढ उहा मिठाई कहिड़े कम जी जंहिंमें ज़हर मिलायल हुजे जाथे 2 रुपयनि जो आसरो आहे उते खखर अगई वेठी आहे सम्झां थी पई त इहो मुंह पटाइण खां सवा मिठाई कान मिलंदी जेकॾहिं मुंहुं पटाइणो अथी त पोइ कर बिस्मिल्लाह अलाह भलाई कंदो वधीक ई दरवेश तोखे दिल सां दुआ जेका थी दरवेश त तुंहिंजे दुआ में केतिरो असर आहे ऐं भागन भई तुंहिंजा भाग अम्मा जबल नाराज थी हितां वापसि त न आयो वापसि वञे पियो पर असां सभिनी में ज़िंदगी ज़रूरु गुज़ारी आहे अम्मा हिकु चकर मां जबल सां मिलण थी चाहियां छोरे खे पैसा मिलण इहो जबल की तोसां आया न अम्मा धीअ जबल खे तूं हाणे विसारे छॾ हाणे ईअं सम्झ त तुंहिंजो हुन सां को बि रिश्तो न आहे अम्मा जन सां रिश्तो न हुयो उन्हनि सां रिश्तो ॻंढियो आहे ऐं जंहिंसां नंढपण खां वठी रिश्तो आहे मां उनखे विसारे छॾियां इहो ई दस्तूर आहे अम्मा असां त घणो ई चाहियो त तुंहिंजी जबल सां शादी थी इन जो मक़सद त जबल इन छोरी जो चाहींदड़ आहे हाणे त इन छोरी खे पंहिंजे गोॾनि हेठां करणु सवलो थींदो अम्मा सिर्फ़ु हिकु चकर मां जबल सां मिलण थी चाहियां ठीकु आहे अम्मा पहिरियों तोखे हितां असांजे घर अचण जी इजाज़त मिले पोइ तूं जबल सां जेको बि वञे ॻाल्हाइजांइ पंहिंजी ज़बान जे मथां हिन घर में जबल जो नालो कॾहिं बि न आणिजांइ न त राह गुनाह अज़ाब में अची वेंदी
मां हाणे हलां थी। न न न न न न अदी तव्हां परेशान न थियो। वो तो कुछ भी ना है बुधो। हाँ सिर्फ एतरी खबर पई आहे त जबल ऐं हिन छोरीअ जो को चक्कर आहे। न न न मुंहिंजी भेण न। अम्मा तूं वञ, हिन खे सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे। अच्छा हलिया। हाय हाय हाणे आई नी हे छोरी मुझे गोडन हेठा। हाणे थींदो मज़ो। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तन खे रुलाइनि था। ही पत्थर